अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब दुलाब जी अचण वारी एपिसोड में छा वाक़ई हाणे पंहिंजी भेण खे ककर पूरो करे छॾींदो? छा ककर खे एतिरो अहसास बि नाहे त मां भले साईं ते हथ रखी कसम खई आहे ऐं हिन जी ज़िंदगी जी ज़मानत ॾिनी आहे? छा हू अहिड़ो क़दम खणंदो? छा सोडल पंहिंजे सौट अली ख़ान खे जवाबु ॾेई छॾींदो त मुंहिंजो तव्हां सां अचणु वञणु खाइणु पीअणु ख़तमु आहे? छा थींदो छा न थींदो सॼी अपडेट ॾींदासीं हिन वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं असांजे चैनल शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाइक शेयर बि ज़रूरु कंदा। दोस्तों पहिरियों अली ख़ान खे सोडल सिधी ॻाल्हि कंदुमि, मुंहिंजो तव्हां सां को जहिड़ो न आहे, बसि मां मसरूफ़ हुयुसि, तमामु जल्द उतां अॻिते ईंदुसि, सौट सां मिलंदुसि, तव्हां सां बि कचारियूं कंदुसि ऐं सलाह वग़ैरह बि कंदुसि। होॾो जेको आहे दोस्तों मां ॿुधाईंदो हलां, मंसूर खान वञी SP खे प्रेशर ॾेई ईंदो आहे त मुंहिंजा माण्हू छॾ त भलो थी। बाक़ी जेको इहो पिस्टल खणी ककर पंहिंजी भेण खे धमकाईंदो आहे, डिॼाईंदो आहे, मारण जी कोशिशि बि कंदो आहे, उनजा पीउ ऐं उनजी ख़ासि करे उनजी माउ रोके वठंदी आहे, चवंदी आहे इहो क़दम न आहे खणो, तूं कसम खई आहे। पर हू पंहिंजी भेण खे न मारींदो, उन खे इहे ॻाल्हियूं यादि ॾियाईंदो, तोसां मां पहिरियों मोहबत कंदो हुउमि, तूं मुंहिंजी भेण हुईं, मां भेण सम्झंदो हुउसि जॾहिं तूं असां सां सही हुईं, तुंहिंजे करे मूं परायो घोटु मारियो, तूं चयो मां सां शादी न कंदुसि, दुश्मन जे दर ते न वेंदुसि, मां छा छा न कयो तुंहिंजे लाइ, ऐं तूं असांजी इज़त खे पेरनि जे हेठां रोंदे हली वई ऐं तूं भलो नाहे कयो, तोखे ज़िंदगी त मां ॾियां थो, ॿिए चकर अहिड़ी ग़लती कई तोखे हिकिड़ी गोली हणी छॾींदुसि।